नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासन वारे केस में स्पीकर आगाह सुराज दुरानी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। ज़मानत मंज़ूर थियण खां पोइ पीपी जे हिकु जियाले पारां ख़ुशी में 500 रुपयनि जा नोट विरहाया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट आमदनी खां वधीक असासन केस में नेब हथां गिरफ़्तार आगाह सुराज दुरानी ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत सिंध असेंबली जे स्पीकर जी ज़मानत 10 लाख रुपयनि जे मचल के एवज़ मंज़ूर करे वरिती। अदालत तरफ़ां केस में ॼाणियल 8 जवाबदारनि जी ज़मानत में बि वाद कई वई, पर ॾे वञण खां रोकण लाइ संदसि नाला ECL में शामिल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। नेब तरफ़ां सिंध असेंबली जे स्पीकर आगाह सुराज दुरानी खे इस्लामाबाद में गिरफ़्तार कयो वियो, जंहिं बाद खेसि कराची मुंतक़िल कयो वियो। नेब जो चवणु आहे त आगाह सुराज दुरानी ऐं ॿियनि ते 1 अरब 61 करोड़ रुपयनि जा असासा गैरकानूनी तौर ते ठाहिण जो इल्ज़ाम आहे। एहतसाब अदालत में जवाबदार ख़िलाफ़ केस हलंदड़ आहे, जॾहिं त कराची जे एहतसाब अदालत आगाह सुराज दुरानी जे घरवारी पुट ऐं धीरनि खे इश्तिहारी रक़म ॾेई चुकी आहे। वाज़ेह आहे त सिंध हाई कोर्ट तरफ़ां ज़मानत दरख़्वास्त ते फ़ैसिलो 25 नवंबर ते महफ़ूज़ कयो वियो आहे, जेको अॼु जारी थियो आहे। आगाह सुराज दुरानी जी ज़मानत मंज़ूर थियण खां पोइ पीपल्स पार्टी जे कारकुन पारां जश्न मल्हायो वियो, जॾहिं त हिकु जियाले ख़ुशी विचां 500 रुपए जा नोट विरहाइण शुरू करे छॾिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।